अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो ते भली कार आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों, हिकु इंसान वधि में वधि केतिरो तेज़ भॼी सघे थो? खीर ॾियण वारे जानवरनि में सभ खां घटि खीर कहिड़ो जानवर ॾिए थो? या इंसान जो उहो कहिड़ो उज़वो आहे जेको मरण खां पोइ बि 20 मिंट ताईं ज़िंदा रहे थो? क़यामत जे ॾींहं जो ख़ज़ानो छा खे चइजे थो ऐं किथे पूरियल आहे? इहो सभु ॾिसंदासीं हिन वीडियो में। वीडियो खे लाइक, कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। दोस्तों, इंसान की वध में वध रफ्तार 44.72 किलोमीटर है, तकरीबन 45 किलोमीटर। ही वर्ल्ड रिकॉर्ड यूसैन बोल्ट जो है। यूसैन बोल्ट के दुनिया जो तेज़ तरीन इंसान समझो वने थो। इंसान की दिल मरण का पोइ भी 20 मिनट ताईं कम कंदी रहे थी। खीर ॾियण वारे जानवरन में हाथी सब का घट खीर ॾिए थी। दुनिया में मौजूद पखियन में उठ पखी सब का डिघो है। दुनिया में मौजूद सभी आनन का उठ पखी जो आनो वडो है। दोस्तों, दुनिया में कुछ अड़ा भी बूटा आहिन जिनके गोश्त खोर समझो वने तो। वीनस फ्लाई ट्रैपर उन्हनि मां हिकु आहे। दुनिया में कुछ अड़ा भी गुल या बूटा आहिन जेके हू बहू कई पखी जिया नज़र अचन था। यूलान मैग्नोलियाज़ उन्हनि मां हिकु आहिन। दोस्तों, खुदा जी ही कुदरत ॾिसी इंसान तंग रहिजी वञे थो। दोस्तों, फर्ज़ कयो अॼु 3 आलमी जंग थी वञे थी। हिन जंग में एटमी हमलन जो ख़तरो भी वधी वेंदो। जेकॾहिं एटमी हमला थियन था त दुनिया में एक वॾी तबाही ईंदी, जंहिंखां बाद दुनिया में चंद माण्हू बचंदा। उन्हनि लाइ भी खुराक जी शदीद कमी थी वेंदी। छा तव्हांखे ख़बर आहे? अहिड़ी हालत लाइ भी साइंसदाननि मुस्तक़बिल जो सोचे रखियो आहे। ही जगह नॉर्वे में आहे, जंहिंखे डूम्सडे वॉल्ट सॾियो वञे थो, मतलब क़यामत जे ॾींहं जो ख़ज़ानो। दोस्तों, हिते पूरी दुनिया में मुख़्तलिफ़ फसलन जा तकरीबन 9 लाख बिज स्टोर कया विया आहिनि। ही इलाक़ो तमाम थधो हुजण जे करे बिज ख़राब थियण जो ख़तरो न आहे। जेकॾहिं अॼु कंहिं तबाही सबब दुनिया जा तकरीबन फसल ख़त्म थी वञनि त हिननि बिजनि खे हितां कढी वरी पोखियो वेंदो, जीअं इंसानी आबादी खे वधाए सघिजे। न्यूज़ीलैंड की ओराना वाइल्ड लाइफ पार्क में इंसान पिंजरन में हुजन था ऐं जानवर आज़ाद घुमन था। माण्हुनि खे पिंजरन में बंद करे पार्क जो सैर करायो वञे थो। दोस्तों, सिप, जंहिंखे अंग्रेज़ी में ऑयस्टर चयो वञे थो, ही हिकु अहिड़ो जानदार आहे जंहिंजे पेट मां मोती निकिरन था। ही मोती मुख़्तलिफ़ ज़ेवरन में कम आंदा वञन था। अयाम सेमानी इंडोनेशिया सां ताल्लुक़ रखंदड़ हिकु कुकड़े जी नस्ल आहे। दोस्तों, हिन कुकड़े जी ख़ासि ॻाल्हि हीअ आहे त हिन जो मुंहुं, खंभ ऐं गोश्त भी कारो थिए थो। पाकिस्तान में हिन कुकड़े जी क़ीमत 3 खां 5 हज़ार ताईं आहे। दोस्तों, हिन ॿिली सां मिलो। हिन ॿिली जो नालो आहे नार्निया। सोशल मीडिया ते हिन ॿिली जी ख़ूबसूरती वायरल थियल आहे। हिन ॿिली जी ख़ूबसूरती जी वजह चेहरे जा 2 रंग आहिनि। वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।